लिया, मोहे दीन को राख लिया। असां में कोई अड़ा गुण ना आहिनि जो भगवान या सतगुरु असां ते कृपा कन, पर ये उन्हनि जी उदारता है जेकी असां ते मेहर वरसाए रहिया आहिनि। चो हरे राम। संभव आ कि केॾी सूरज भगवान पंहिंजी रोशनी न ॾियनि। संभव आ कि इन संसार में जेके भी पेड़ आहिनि, वृक्ष आहिनि, वो फल न ॾियनि, फल ॾियण छॾे छॾनि। सब कुछ संभव आ संसार में, पर इहो संभव ना आहे कि सतगुरु पंहिंजे सेवक जी बाह छॾे छॾनि। चओ हरे राम। इहो संभव ही ना आहे। कोई चए न कि भाई असां त प्रेम कंदा आहियूं, प्यार कंदा आहियूं, पर खबर ना आहे सतगुरु प्यार कंदा आहिनि कि न, प्रेम कंदा आहिनि कि न। अरे उहे अगर असांजी संभाल न कन, रक्षा न कन, तो भाई असां लायक आहियूं जो इन संसार में जी सघंदासीं। केॾा न दुख आहिनि रोज संसार में। काटिया रोग महासुख पाया, हर दुख उन्हनि कटियो आ, हर कष्ट उन्हनि कटियो आ। चओ जय श्री कृष्ण। कीअं कटियो आ? एडी वडी वडी चिंता हूंदी आ, टेंशन हूंदी आ, पर असां दीदार कंदा आहियूं पंहिंजे सतगुरनि जा, त असांजी सभु चिंता दूर थी वेंदी आ। ॾिसंदे दुखड़ा दूर थी आ, साईं जॾहिं खिलंदो आ। ऐं त मुंहिंजे ख्याल सां जेकी बाबा जन जी प्यारी संगत आ, उन्हनि सभिनीनि अनुभव कयो हूंदो कि असांजा सतगुरु बाबा भगत राम साहिब जन जेॾी महिल केवल मुस्कुराईंदा हुया, तो उन्हनि खे मुस्कुराईंदे ॾिसंदे ई असांजा दुख दूर थी वेंदा। ही केॾी वॾी कशिश आ, केॾो वॾो जादू आ, केॾो वॾो चमत्कार आ। उन्हनि नाम जो खजानो ॾिनो असांखे, भक्ति जो खजानो ॾिनो।